أشرفنا وأكرمنا محمد خير الورى وعلى آله التقى والنقى وأصحابه أولي الكرم والصدق والصفاء كثيرا كثيرا إلى يوم اللقاء. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين. ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا آمنت بالله صدق الله مولانا العظيم. وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه الكريم: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته والسلام عليك يا رسول
मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद मुबारक पढ़ण जी मल हुजे ऐं ख़ामोशी हुजे, ये थी नथो सघे। महफिल मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़न जे अज़मत ऐं शान ॿुधण जे ऐं ॿुधाइण जे लाइ सजाई वई आहे। इंशाअल्लाह अल्लाह से जेको चवरायो ॿुधंदासीं ऐं ॿुधाईंदासीं। लेकिन मुंहिंजा दोस्त, हिकिड़ी महफ़िल हूंदी आहे फ़क़ति ॿुधण जे लाइ, हिकिड़ी महफ़िल हूंदी आहे फ़क़ति ॾिसण जे लाइ, ऐं हिकिड़ी महफ़िल हूंदी आहे ॿुधण सां गॾु उनजो सुकून लुत्फ़ महसूस करण जे लाइ। इंशाअल्लाह बेमनोट में काफ़ी प्रोग्राम मुझा थिया, पर हमेशा जज्बाती थिया, ॾाढो कदाई सां ॻाल्हाईंदासीं इंशाअल्लाह। कोशिश कंदुसि त दोस्तनि खे आहिस्ते आहिस्ते सम्झाईंदो वञां। असुल ॻाल्हि शइ खां वधीक ख़याल जी हूंदी आहे। नमाज त सब को पढ़े, नमाज त सब को पढ़े, सजदा भी सब को करे पियो, पर उन नमाज जे लाइ ऐं मुंहिंजे मोइमो बिरादरी जा दोस्त तव्हांजो छा ख़्याल आहे जंहिं नमाज जे अंदरि इंसान जा कदम फर्श ते हुजनि ऐं दिलि अर्श ते हुजे। नमाज सबको पढ़े, फर्श ऐं अर्श ते इहा दिलि बींदी, तुंहिंजी बि बींदी, ॿिए जी बि बींदी, टे जी बि बींदी, लेकिन पाण ई न बींदी। तव्हांजे घर जे अंदरि अगर कंहिंजे बि घर में कंहिं पंहिंजे कामिल मुर्शिद जे तोहफ़े में ॾिनल शइ उहा दिस्तार मुबारक हुजे, तसव्वुर में पंहिंजे कामिल मुर्शिद जो हुजे। छा जो गिलाफ, छा जो गिलाफ, अज़ीम शइ जंहिंखे ख़ुदा नसीब करे। घर में त पियो आहे, लेकिन जेकॾहिं घर मां ख़बर नाहे त ही गिलाफ काबतुल्लाह शरीफ जे गिलाफ जा धागा वध धागा मिली सघनि था, या ही टुकड़ो काबतुल्लाह शरीफ जे गिलाफ जो आहे, जेसिताईं उनखे सम्झ लॻंदी, यकीन न थींदो, तेसिताईं हुनजे अॻो उन कपिड़े जे टुकड़े जी अहमियत हूंदी या न हूंदी। ॻाल्हाईंदा छो था? समझदार वेठा थोरो ॻाल्हाईंदो मामलो आसान थी वेंदो। बिल्कुलु हैसियत कोन हूंदी, हुनजे लाइ आम टुकड़ो हूंदो। पर जेकॾहिं काबतुल्लाह या मदीने मक्कतुल मुकर्रमा जे गलिन जी काबतुल्लाह जो गिलाफ, पर मक्के मदीने शहर जी जेकॾहिं सादरे में सादरी शइ लिखियल बि आहे त मेड इन चाइना, तस्बीह टोपी लिखियो पियो आहे त मेड इन चाइना, लेकिन जॾहिं मिली आहे जेके हथ में, त उन हथ में करण वक़्तु चयो त मूंखे हीअ मदीने पाक जी थी, जंहिं वक़्त में हुनजे दिलि ऐं दिमाग़ ते आयो त मदीने पाक वञणु चाहीं थो त वञी सघी थो। घर वेठे मक्कतुल मुकर्रमा वञणु चाहीं थो त वञी सघी थो। घर वेठे करबला मौला वञणु चाहीं थो त वञी सघी थो।
तोखे वजन जे लाइ इहा नेमत उस्मा अता फरमाई आहे पर अगर वजन चाही थो त वञी सघे थो कीअं वेंदे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सादन लफ़्ज़नि में जेकर जुमले खे बयान कयां त जेकॾहिं ॻाल्हि ॿुधण सां गॾु पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ जो ख़्याल महबूब जी ॻाल्हि हले त पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में मदीने जा मंज़र दिमाग़ में रख मके पाक जी ॻाल्हि हले त दिलि ऐं दिमाग़ में मक्कतुल मुकर्रमह जा मंज़र रख अगर करबला वाला जी ॻाल्हि हले करबला जो तसव्वुर दिलि में कर त वेठो बेगुण ॻोठ में हूंदे ऐं बरकत कोन ॻाल्हाए ॻाल्हाईंदुसि बेगुण ॻोठ जे बिरादरी जा मुंहिंजा भाइरो बेगुणो ॻाल्हाईंदुसि तव्हांखे इंशाअल्लाह ताला ऐं अॻिते हीअ हालत में कोन छो त वाइदो करे मां त तव्हांखे अहिड़े नमूने सां सम्झाईंदुसि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जे मुंहिंजी ॿोली न सम्झो त मां लतीफ़ जी ॿोली खणींदुसि उन सां तव्हांखे सम्झाईंदुसि लतीफ़ जी ॿोली न सम्झंदो त सचल जी ॿोली खणींदुसि सचल जी ॿोली न खणंदो त अञा का ॿी ॿोली खणंदुसि पर तव्हांखे सम्झाईंदुसि त ओ मुंहिंजा मिठा मदीने वञण जे लाइ मके वञण जे लाइ जेकॾहिं तूं चङी त मूंखे पैसा कोन्हनि के कीअं वञा पर जे अल्लाह ताला तव्हांखे जहाज़ अता करे त रोज़ वेंदे या कोन वेंदे जवाब जे तव्हां बेगुणनि खे अल्लाह ताला हिकिड़ो जहाज़ पंहिंजो ॾेई छॾे आमीन त चओ अल्लाह ताला तव्हांखे जहाज़ पंहिंजो ॾे त वेंदो या कोन वेंदो रोज़ हर जुमो मदीने पढ़ंदो या कोन पढ़ंदो पढ़ंदासीं न छो पढ़ंदासीं असां जहाज़ ॾिनो आहे ओ मुंहिंजा दोस्त जहाज़ बि कलाकनि खां पोइ पहुचंदो तवजह कयो नंढड़ी उमिरि वारा नंढड़ी उमिरि वारा जहाज़ बि कलाकनि खां पोइ पहुचंदो अल्लाह ताला जहाज़ खां वधीक तेज़ रफ़्तार अल्लाह ताला मूंखे शइ ॾिनी आहे जहाज़ में उहे चढ़ंदा जेके अमीर हूंदा जहाज़ में उहे वेंदा जेके दौलतमंद हूंदा जहाज़ में उहे वेंदा जेके पहुच वारा हूंदा मुंहिंजे अल्लाह खे अमीर बि प्यारा आहिनि ग़रीब बि प्यारा मुंहिंजे मदीने जे ताजदार खे नेक बि प्यारा आहिनि बद बि प्यारा आहिनि मुंहिंजे अल्लाह जी ज़ात जहाज़नि खां तेज़ इंतहाई तेज़ तोखे सवारी अता फरमाई आहे उहा कहिड़ी सवारी आहे जो उहा तुंहिंजी दिलि आहे उहा तुंहिंजी अलॻि अलॻि उहा तुंहिंजी दिलि आहे जेकॾहिं अमीर आहीं ख़ुदा तोखे बि ॾिनी आहे ग़रीब आहीं ख़ुदा तोखे मज़दूरी तो करी ख़ुदा मज़दूर खे बि ॾिनी आहे जेकॾहिं आला आफ़ीसर आहे ख़ुदा आला आफ़ीसर खे बि ॾिनी आहे अल्लाह फरमाए थो इहा जेका दिलि आहे मां ख़ुदा तव्हां सभिनी खे ॾिनी आहे बसि मुंहिंजो रब चवे थो मुंहिंजो मदीने जो साईं चवे थो इन दिलि जो रुॻी कनेक्शन मिलाए त तूं किथे रही तूं काथे बि रही त यार तो वटा तो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पर जेकॾहिं सेकंड ऑप्शन पर जेकॾहिं तो इन दिलि खे उन कनेक्शन सां न मिलायो वो जे मदीने वेठो है तॾहिं बि फ़र्क़ु कोन थो पवे वो जे मके वेठो है तॾहिं बि फ़र्क़ु कोन थो पवे जे बेगुण ॻोठ वेठो तॾहिं बि फ़र्क़ु कोन थो पवे छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सौदो जेको दुनिया जे दरबार में दुनिया जे आलो जिस्म जो सौदो हलंदो आहे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे दरबार में दिलि जो सौदो छा जो सौदो हलंदो आहे दिलि जो सौदो हलंदो आहे मां नथो चवां लतीफ़ सरकार जो शेर पढ़ा लतीफ़ सरकार फरमाइनि था पाण फरमाइनि था कि वे छेड़ा भी तू
के बेछड़ा भी दूर के दूर पे औदास परी के चढ़न चिंतिते लतीफ सरकार फरमायो तके वेछड़ा भी दूर के दूर होता सुपरी के वेछड़ा भी दूर के वेठा मदीने में हन पर लगी गया फोन ने खबर मुझे माल जो छातो मुझे फलाने कम जो छातो मुझे कारोबार जो छातो वेठा मदीने में हन पर कारोबार ओठ तो पियो हले लतीफ सरकार फरमायो ने आन ते वेछड़ा पर परे हन एकड़ा वेठा त मेमो ओठ में हन वेठा त पंहिंजे दुकान ते हलन वेठा त पंहिंजे मजदूरी ते हलन कॾहिं त दुनिया जो कम वेठा दुनिया जो कम भी हली रहियो आहे यार जी कमाल थी हले मेमण ॻोठ में वेही बि मदीने पाक वञण वारा अञा तोखे सफ़ा सवलो करे ॿुधायां ओ निमाज़ पढ़ण वारा जेकॾहिं तूं निमाज़ जे थोरो दी हकीकत के आदो रखी तो तुझी दिल ऐं दिमाग खुली वने तो यार मां छा करे रहो मां त ॾींहं में हे 5 निमाज़ूं त नथो पढ़ा पर 5 दफ़ा मदीने जा दीदार थो कयां समझाईंदो इहे सकड़ी ॻाल्हि न समझाईंदो ईअं कंदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेका बि शइ जैसा ताल्लुक़ रखंदी आहे उनखे ॾिसण सां उनजी यादि ईंदी आहे थोरो ॻाल्हाए यादि ईंदी आहे हे जेकॾहिं तुंहिंजे मथे ते टोपी आहे तोखे दोस्त गिफ्ट ॾिनी आहे जेॾी महिल टोपी मथे ते पाईंदे त दोस्त यादि ईंदो या कोन इता हेठि बि न ईंदो पर तव्हांखे सम्झाए ॾेई पोइ अॻियां हलंदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेका भी शइ जेको ईंदो आहे जॾहिं उहा आदो ईंदी आहे त उनजी यादि ओ निमाज़ पढ़ण वारा ज़रा जवाब न ॾे जेॾी महिल न निमाज़ जे लाइ मुसले ते बीहंदो आहे सीनो काॾे कंदो आहे साम्हूं कंहिंजे सीनो कंहिंजे साम्हूं कंदो आहे सीनो तुंहिंजो साम्हूं हूंदो आहे काबे जे साम्हूं सीनो पर आशिक़नि जे दिल जे वरी साम्हूं मदीनो काबे जे साम्हूं तुंहिंजो काबे जे साम्हूं तुंहिंजो छा चवंदो मुंहुं तरफ़ पाबंदीअ तक तो छा चवंदो त मुंहुं तरफ़ या चवंदो मुंहुं तरफ़ काबतुल्लाह शरीफ अज़ीज़ दोस्त आशिक़नि जे साम्हूं सीनो काबो हूंदो आहे सीने जे साम्हूं ऐं काबे जे साम्हूं सीनो ऐं दिलि जे साम्हूं दिलि जे साम्हूं जुगरो चइबो कंहिंजे लाइ हूंदो आहे जो जेके जेके आशिक़ चवण ॾाढो सवलो थियण ॾाढो ॾुखियो आहे इन करे तफ़सील में न वेंदो आशिक़ थियण ॾाढो ॾुखियो आहे जेके आशिक़ आहिनि उन्हनि जे आॾो इहा ॻाल्हि वॾी कोन्हे का उहे चई छॾींदा सामने हो मदीना तू देखता क्या है कर सामने हो मदीना तू देखता क्या है अरे यही तो काबे का काबा है सोचता क्या है सामने वो मदीना
नमाज़ी नमाज़ में बीठो आहे ऐं नमाज़ी ज़रा हे वज़ीफ़ो याद कजां इमाम आली मक़ाम जी महर जे सदके में हे वज़ीफ़ो तो असांखे मिली रहियो आहे छो त मुंहिंजे इमाम आली मक़ाम खे अल्लाह ताला जे ज़ात नवाज़ियो आहे जिथां काफ़िलो वेंदो आहे उते रंग नाहींदो वेंदो आहे हे मेमुण कोठ जे अंदर अज़मत इमामी आली मक़ाम अज़मत अहल बैत जे नाले ते महफ़िल सजाई वई आहे हिन वज़ीफ़े खे भी अज़मत अहल बैत जे इन निस्बत सां दिल में रखी को अपनाइजां जॾहिं नमाज़ी नमाज़ ला बीहंदो आहे काबे ते मुहड़ कंदो आहे हथड़ा मथे खणंदो आहे छा चवंदो आहे जवाब ॾे ॻाल्हाईंदो फ़ाइदो थो छा चवंदो आहे अल्लाहु अकबर तकबीर तहरीमा चवंदो आहे नेक भी अल्लाह अकबर चवे मोमिन भी अल्लाह अकबर चवे वली भी अल्लाह अकबर चवे मौलवी भी अल्लाह अकबर चवे अनपढ़ियल भी अल्लाह अकबर चवे अल्लाह अकबर सब को चवंदो आहे पर हिकड़ी ॻाल्हि को सोचींदो आहे अल्लाह अकबर सब को चवंदो आहे लेकिन हिकड़ी ॻाल्हि को सोचींदो आहे उहा कहिड़ी ॻाल्हि आहे अल्लाह अकबर चवण वक़्तु आशिक़ ख़याल कंदो आहे त मां अल्लाह अकबर ईअं पियो कयां जीअं मुंहिंजे मदीने जे मीर सेखारियो आहे अल्लाह अकबर सब को कंदो मगर अल्लाह अकबर जे हकीकत खे आलो को रखंदो अॼु इन वज़ीफ़े ते पको कर नमाज़ साॻी हूंदी मस्जिद साॻी हूंदी तूं साॻियो हूंदे मगर तुंहिंजी दिलि साॻी कान हूंदी पेर तुंहिंजा फर्श ते हूंदा दिलि तुंहिंजी अर्श पे घुमंदी नमाज़ में भी जहिड़ो बि आहे गुनाहगार है खताकार है नेकोकार है आलिम है अनपढ़ियल है जेको भी आहे अल्लाह जे ज़ात परवाज़ जे लाइ तोखे दिलि ॾिनी आहे इन दिलि में नियत करण जे वक़्तु ख़याल कर हे हथड़ा मथे कीअं पियो खणा जीअं मुंहिंजे महबूब मदीने जे मीर खया हथड़ा पंहिंजे वजूद सां मथी क़याम करी दिल में ख़याल कर क़याम मां पियो कयां पर कीअं पियो कयां जीअं मुंहिंजे महबूब कयो आहे तिलावत करी रुकी दिल में ख़याल कर तिलावत क़ुरान जी मां पियो कयां जीअं मुंहिंजे महबूब कई आहे सॼी नमाज़ जे अंदर नमाज़ भी पढ़ंदो ख़याल कर जेकी अमल कया पियो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत अदा कया पियो नमाज़ बेगुण मस्जिद में पढ़ी रहियो आहे जिस्म तुंहिंजो बेगुण मस्जिद जे महले में आहे कोठ बेगुण में तुंहिंजो जिस्म आहे ॿुधा दिलि तुंहिंजी मदीने हूंदी आहे त हूंदी जवाब ॾे ख़ुदि जवाब ॾे जहाज में चढ़े चल काला काला जहाज में चढ़े टिकट नंबर नहीं वीजा लगाए छा कई ओ मुसलमान इन सीने के मदीनो बना कोई तुझे नमाज जो मज़ो ॾिस केर तो चवे त नमाज़ी थी करे दरबदर थे केर तो चवे मदीने वाले वीर जो आशिक थी करे दरबदर हुजे केर तो चवे सरकार जे बचड़न सां प्यार करण जे बावजूद परेशान हाल हुजे ईअं थी नथो सघे छो त असां सभु कुझु कयो आहे फ़क़ति जिस्म सां कयो आहे दिलि सां कोन कयो आहे हिकिड़ो दफ़ो दिलि सां करे ॾिस त ख़बर पवे त महबूब जे दरबार में आशिक़नि जी हाज़िरी कीअं लॻंदी
करे चो इंशाअल्लाह जे कंदे त नंढड़ो अमल जल्द में कर तसव्वुर इहो कर त मां आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में महबूब ते दुरूद और सलाम पढ़ी रहियो आहियां इहो तसव्वुर करे अखियूं बंदि करे चओ सल्लल्लाहु अलैहि करीम जे अंदर इरशाद फरमायो या
इरशाद फरमायो ऐ ईमान वारो अल्लाह छा फरमायो गालायो ऐ ईमान वारो जवाब दे अल्लाह दी ईमान वारन जो आया सभी जो जवाब दो अल्लाह ताला सभी जो अल्लाह ताला अल्लाह ताला सभी जो काफर जो भी अल्लाह मुनाफिकन जो भी अल्लाह मुर्तदन जो भी अल्लाह मजूसन जो भी अल्लाह खालिक सभी जो मालिक सभी जो पर ऐ मुसलमान गौर कर खालिक मालिक सभी जो पर पंजा तोहफा उन्हनि खे ॾींदो आहे जेको सोणे महबूब मोहम्मद करीम जो हूंदो आहे खुदा खालिक सभी जो खुदा मालिक सभी जो रोज़ी ॾींदड़ सभी खे पालींदड़ सभी जो लेकिन अल्लाह जे कुदरत जा जेके ख़ास तोहफा वो अल्लाह जे कुदरत सां ॾींदो उन्हनि खे जेको मदीने वारे मीर जो हूंदो आहे अल्लाह फरमायो ऐ ईमान वारो अल्लाह इहे कोन जॻया अय्युहन्नास ऐ इंसानो अल्लाह इंसान खे सॾणो न कयो अल्लाह ईमान वारे जी तख़सीस फरमाई आहे ईमान वारो केरु आहे पहिरीं ईमान वारे खे ॻोल्ह जेके अल्लाह सॾणो करे रहियो आहे अल्लाह रस ॾेई रहियो आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यार जो इज़हार करे रहियो आहे ईमान वारो कहिड़ो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे तरफ़ खां हुक्म थींदो आहे उन हुक्म खे खोलण वारो केरु आहे जो मदीने जो ताजदार हुक्म अल्लाह जो थींदो आहे खोलण वारो मदीने जो ताजदार हूंदो आहे अल्लाह क़ुरान करीम में फरमायो अक़ीमुस सलाह अल्लाह फरमायो नमाज़ क़ाइम कयो अल्लाह क़ुरान करीम में कहीं भी जगह ते ये कौन फरमायो त मग़रिब जे नमाज़ में 3 फर्ज़ पढ़ो इशा जे नमाज़ में 4 पढ़ो फज्र जे नमाज़ में 2 पढ़ो सुहर जे नमाज़ में 4 पढ़ो असर जे नमाज़ में 4 पढ़ो ये पारा कुरान जा खोल आदो अल्लाह किथे इहे कौन चयो अल्लाह त ये फरमायो अक़ीमुस सलाह अल्लाह जे ज़ात बरकत फरमायो नमाज़ कायम कयो ओ मुझा करीम रब ओ मुझा करीम रब नमाज़ कायम कयो कीअं कयो रब चयो जेको मुंहिंजी जे ज़ुबान मां ख़ुदा ॻाल्हाईंदो आहे उन मुंहिंजे महबूब खां पुछो त नमाज़ कीअं कायम कयो ॻाल्हाईंदो ख़ुदा आहे लेकिन ज़ुबान कंहिंजी जवाब ॾे ॻाल्हाईंदो ख़ुदा आहे कलाम ख़ुदा जो क़ुरान कलाम कंहिंजो जो अल्लाह जो लेकिन उहो अल्लाह जो क़ुरान करीम अमामुन्नास ताईं किथों पहुचंदो आहे जो ज़ुबान मुस्तफ़ा मां त अचो दरे मुस्तफ़ा ते हलो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ईमान वारनि खे सॾे रहियो आहे महबूब ईमान वारो केरु ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथ फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन अल्लाह जे महबूब फरमायो ईमान वारो उहो जेको मां मुस्तफ़ा सां प्यार करे ईमान वारो उहो जेको मां मुस्तफ़ा सां प्यार करे प्यार जी हद बि मुझे मुस्तफ़ा ॿुधाई आहे प्यार जी हद बि मुझे मुस्तफ़ा ॿुधाई आहे या रसूल अल्लाह केतिरो प्यार मुझे आका करीम फरमायो अहब्ब इलैहि मिन वालिदिही पंहिंजे अबे अम्मा खां वधीक प्यार करे व वलदिही पंहिंजे पुटनि ऐं झर खां वधीक प्यार करे
से फरमाए रहियो ऐ ईमान वारो इस्तईनु मदद वठो बिसब्र सब्र का मदद वठो वसला नमाज का मदद वठो इन्नल्लाह मअस साबिरीन। अल्लाह मदद जेदा बिन शेर जो हुक्म फरमायो जेही मन साथ ॾियण जो वारो पायो अल्लाह नमाज़ खे हीअं कयो सब्र वारे सां गॾु बीही रहियो। तवज्जो रहे मौज़ू जे तरफ़ मोटण थो चाहियां। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा पाढ़ियो अल्लाह जे क़ुरान करीम खे समझण जी कोशिश कयो। मां तव्हां खां सवाल थो कयां तव्हांजो बुनियाद मज़बूत थो कयां जे समझ में न अचे अञा बि स्पीड आस्ते करण जे लाइ तयार हो ॿुधायो। स्पीड सही है शिकायत रहंदी न अज़ीज़ान मन अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा पाढ़िया अल्लाह मदद जो हुक्म कयो सब्र खां भी मदद वठो नमाज़ खां भी मदद वठो। जॾहिं अल्लाह जे साथ जो वारो आयो बेनियाज़ रब फरमायो ऐ नमाज़ी ऐ सब्र करण वारा ईमान वारो मदद बिनी खां वठो मगर कदम सब्र वारे सां अचो त अल्लाह जे दरबार में सवाल कयो ज़हनी तौर ते तयार थी सवाल करिया अल्लाह छा नमाज़ तोखे प्यारी लागे। अल्लाह फरमाए थो नमाज़ मां खुदा खे एतिरी प्यारी आहे जो पंहिंजे महबूब खे तोहफ़ो करे ॾिनी अथनि। मदीने जे साईं खां पुछ या रसूल अल्लाह नमाज़ प्यारी आहे मुंहिंजे आका फरमाए नमाज़ मां मुस्तफा जे अखियुनि जो सहारा अज़ीज़ान मन नमाज़ प्यारी आहे। अल्लाह जे दरबार में सवाल कयो या अल्लाह जॾहिं नमाज़ एतिरी प्यारी आहे त पोइ साथ नमाज़ वारे जो छो न। अल्लाह जे साथ फरमाए नमाज़ प्यारी आहे मगर हर नमाज़ वारो प्यारो नाहे। तवज्जो नमाज़ प्यारी आहे मगर हर नमाज़ वारो गल हर नमाज़ वारो नमाज़ सुहिणी आहे। अब्दुर्रहमान बिन मुल्जिम सुहिणो नमाज़ प्यारी आहे यज़ीद प्यारो गल नमाज़ प्यारी आहे नमाज़ सुहिणी आहे। इब्न सियाद सुहिणो नाहे नमाज़ सुहिणी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शिबल सुहिणो नाहे नमाज़ सुहिणी आहे। यज़ीद जो टोलो सुहिणो नाहे बेनियाज़ रब थोरो करे छॾियो आहे आशिक़नि जे मथां थोरो करे छॾियो आहे। अगर अल्लाह जी ज़ात इहा तख़सीस न फरमाए हा क़यामत ताईं ईमान वारो परेशान हुजे हा त हक़ ते नमाज़ वारो या सब्र वारो अल्लाह जी ज़ात फरमायो नमाज़ उहा प्यारी आहे जेका नमाज़ बि हुजे ऐं सब्र सां गॾु हुजे। रुगी नमाज़ कल रुगी नमाज़ मदद वठण जो हुक्म कंहिं ॾिनो कल कंहिं ॾिनो मदद वठण जो हुक्म अल्लाह ॾिनो कंहिंखां चयो नमाज़ खां सब्र खां ज़रा जवाब ॾे सब्र अल्लाह चयो न नमाज़ यानी था चयो अल्लाह चयो न। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमाया इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। अल्लाह जे ज़ात फरमायो इबादत गल इबादत मुंहिंजी मदद भी गल मदद भी आशिक़नि चयो मौला मदद तुंहिंजी घुरिजे पोइ मर्ज़ी तुंहिंजी आहे। महबूब मुस्तफा जे हथां कराई सहाबी जे हथों कराई वली जे हथों करी तुंहिंजी मर्ज़ी आहे। मदद करण वारो केरु चयो अल्लाह मदद करण वारो अल्लाह मर्ज़ी तुन अल्लाह जी आहे जंहिंजे हथां अल्लाह ताला तुंहिंजी मदद करण फरमाए। अज़ीज़ान मन करबला जो मैदान एक हडी विचीअ में सजो आहे लेकिन क़ुरान करीम
जो मकाम अच्छा है दुनिया देखेगी खबर लागे मालिक पाण जाने जरा गौर कर उन फातिमा बिन्त असद जे मथा जंहिंजे पेट में बचड़ो आहे जो नालो अलिया जंहिंजो नालो अलिया अलॻि अलॻि जंहिंजो नालो अलिया आयो दुनिया में मूंखे मौज़ू करबला जो खणो थोड़ो वटे छो त जंहिं करबला जे जवान जो मौज़ू खणो आहे उन इमाम जे बाबे जो नालो अलिया उन जे बाबे जो नालो अलिया उन जे बाबे जो नालो अलिया मुझे हुसैन जे बाबे जहिड़ो पंहिंजो बाबो मौज़ू तमील थी वेंदो वक़्तु साथ कोन ॾींदो 11:30 बजे ते इंशाअल्लाह ताला तव्हां सां हिते गॾु हलणो आहे अज़ीज़ाने मन तवज्जो कजा मुस्लमान बुज़ुर्ग दोस्त तवज्जो कजा वो सुनो अली मुर्तज़ा वो सुनो शेर खुदा अञा अमड़ जे पेट में कंहिंजे पेट में अम्मा जे पेट में शेर खुदा जे अमड़ जो नालो फातिमा छा नालो फातिमा फातिमा त बहन फातिमा बिन्त असद बिया फातिमा बिन्त मोहम्मद बिया याद रखी छद खुदा जे खुदाई में सब कुछ आगे लेकिन ॿियो मोहम्मद नाहे मुझे मुस्तफा जे खजाने में सब कुछ आहे मगर भी बतूल नाहे अज़ीज़ाने मन तवज्जो कजा सोने अली मुर्तज़ा जी अम्मा सोने अली मुर्तज़ा जी अम्मा अञा मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान नबुवत भी कोन कयो महबूब ईंदो आहे उथी बीहंदी आहे रिश्ते पंहिंजे बिरादर जे ख़िलाफ़ पंहिंजे तरीक़ेकार जे ख़िलाफ़ जवाब थी देखो जो वसूई कोने अलाए केरु इन जवान खे ॾिसे थो ज़ोरीअ उथारे थो अलाए केरु मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तय कयो वियो हेॾो बि ज़ोर ॾिनो वियो हेॾो बि ज़ोर ॾिनो वियो इंतज़ार कयो वियो त मदीने जो ताजदार अचे वरी जवाब ॿुधजा अञा ऐलान नबुवत सजद एक छुरी पहली थी बियो नौजवान ॿुधायो क़ुरान खे ख़बर नाहे क़ुरान खे सवलो क़ाइदा सम्झायो त भला पहिरीं सेखारे ऐं पोइ तजुर्बो कराइबो आहे या पहिरीं तजुर्बो कराइबो सेखारिबो आहे जवाब हे नौजवानो हे मेमुन बिरादरीअ जा नौजवानो याद रखी छॾियो आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं तमामु अंबिया खे बि आॾो रखो मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि आॾो रखो ईसा अलैहिस्सलाम अचण सां ऐलान करे रहियो आहे ईसा अलैहिस्सलाम अचण सां ऐलान करे रहियो आहे मदीने जो ताजदार 40 साल बाद ऐलान करे रहियो आहे राज़ कहिड़ो आहे मुंहिंजो ख़ुदा ॿुधाइण थो चाहे मुंहिंजो अल्लाह ॿुधाइण थो चाहे ऐं दुनिया वारो दुनिया जो निज़ाम पहिरीं थ्योरी पढ़ाई ॾींदी आहे बाद में प्रैक्टिकल करायो वेंदो आहे लेकिन मां अल्लाह तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां मां अल्लाह क़ुरान नाज़िल त 40 सालनि खां बाद में पंहिंजे महबूब ते गॾु फरमाईंदुसि लेकिन ऐं दुनिया वारो उहे 40 साल जेके मुंहिंजे महबूब जा गुज़रंदा जॾहिं मां रब क़ुरान नाज़िल कयां क़ुरान खे बि आॾो रखिजो मुंहिंजे मुस्तफ़ा जे 40 सालनि खे बि आॾो रखिजो ॾिसंदा वञिजो त जीअं क़ुरान चवंदो थो वञे ईअं मुस्तफ़ा 40 साल अॻे ई करे ॾेखारियो अज़ीज़ाने मन इहो अल्लाह ताला जे कुदरत जो निज़ाम अम्मा फातिमा बिन्त असद टाइम गुज़री तो मां मौज़ू जी तरफ़ न मोटी सघंदुसि सलाह मां इंतहा इशारो थो कयां फातिमा बिन्त असद उनखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़ोर ॾेई ॾेखारियो वियो त महबूब जे कीअं ताज़ुन बाज़ तारीख़ मुताबिक़ उनखे रसन सां मथो वियो उनजे मथां ज़ोर ॾिनो वियो महबूब आया सभु कुझु टुटी वियो महबूब आया सभु कुझु टुटी वियो सोनो अली काबे में आयो इहा ॻाल्हि बि नथो ॿुधायां इन ॻाल्हि खे बि हिते छॾियां थो हिकिड़ी ॻाल्हि तो सिर्फ़ु काबे जी हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ऐं बेमुड़ो ॻोठ वारा हितां 1.5 लख रुपया ख़र्च करे हज जी उमिरि ते वञण वारा
ते पंहिंजे रब जे ज़ात जो ईमान सां जवाब ॾिजां मर्द आहीं या औरत जॾहिं न माण्हू उमिरे या हज ते वेंदो आहे त सेखारण वारा छा सेखारींदा आहिनि त जीअं न पहिरीं नज़र काबे ते पवई त अखियूं छिंभिजां न पहिरीं घुरजां पोइ छिंभिजां ईअं आहे पहिरीं घुरजां पोइ जो त ईमान आहे त काबे ते नज़र पवंदी आहे जेको घुरबो आहे उहो ॻाल्हि उहो दुनिया जा मुस्लमान गौर कर तू अखियूं छिपजा न पहिरीं काबे दे निगार जा काबे जे ॿाहिरि दीवार जे ॿाहिरि ख़िलाफ़ा लेकिन हिकिड़ो उहो जवान जेको काबे जे ॿाहिरि न दीवार जे ॿाहिरि न आयो त काबे में अंदर आयो त काबे में अंदर पर अखियूं खोलण लाइ तयार न आहे काबे खे ॿुधाइण लाइ तयार ओ काबा तुंहिंजे ॾिसण लाइ दुनिया दीवानी मगर मां तो काबे खे ॾिसण लाइ दीवानो वधीक नथो खोलियां जेकॾहिं थोरो मस्त थो खोलियां मां इहा ॻाल्हि वधी वेंदी सुहिणे अलील मुर्तज़ा खे आॾो रखो काबे खे आॾो रखो अबजद जो हिसाब ॼाणण वारा काबे जा बि लफ़्ज़ कढ अंग कढ अलीअ जा बि अंग कढ पाणे ख़बर पइजी वेंदी त काबो छा आहे अली छा आहे कंहिंखे दफ़े अज़ीज़ाने मन मां मोटा पंहिंजे मौज़ूअ ते इमाम अली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे ॻाल्हि कंहिंजो किसो खणा इमाम अॼु किसो खणो मूंखे अॼु ॻाल्हि मूंखे मदीने ते ई भाषा शुरू करणी आहे इमाम अली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जंहिं वक़्त में मदीने तैयबा खां तवज्जो कजां जंहिं वक़्त में मदीने तैयबा खां काफ़िलो करबला जे लाइ तयार थींदो आहे थोरो मुंहिंजो साथ ॾियो ॿुधायो उन नियाणीअ जो नालो जेका अकेली मुंहिंजा दोस्त पंहिंजे ख़ानदान मां हिकिड़ी मदीने रहाई वेंदी आहे उन जो नालो केरु ॿुधाईंदो सॼी उमिरि गुज़री महबूब जे बचड़नि जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मरहम शरीफ़ को हिकिड़ो जवाबु ॾियणो मुंहिंजे हज़रत बीबी दुनिया जी ॻाल्हियूं ॿुधायूं पर हिकु जवाबु पर ॿुध बीबी सोहरा सुहिणी मदीने रही आहे केरु ॻाल्हि बीबी सोहरा सुहिणी मदीने रही आहे सॼो काफ़िलो करबला जे तरफ़ वियो आहे बीबी सोहरा मदीने रही आहे छो मदीने रही आहे इन राज़ जे मथां जे जमीन अॼु सजण संग जो गुलाम पर्दो खणी तोखे ॿुधाए जॾहिं इमाम अली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम उम्मे लैला सां शादी करण वारो नालो यादि कजां नथा विसरी वञे उम्मे ॻोठ जा नौजवान कैसा उम्मे जो उम्मे लैला सां शादी करण वारो मुंहिंजो दिलबर इमाम हुसैन शादी करण खां अॻु में पंहिंजे नाना जे मज़ार ते आयो मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मज़ार ते हथड़ा रखी केरु हुसैन जो बुलंद जो सवार हुसैन केरु हुसैन जो अखियुनि जो ठार हुसैन इमाम अली मक़ाम पंहिंजे दिलबर बाबा नाना साईं जे मज़ार ते वेही अॼु ज़ारो कतार रोई अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा आका जॾहिं बि को घोट शादी कंदो आहे त उनजी अमड़ उनखे ॾिसी ख़ुशि थींदी आहे उनजो बाबो उनखे ॾिसी ख़ुशि थींदो आहे ओ मुंहिंजा करीम आका अॼु मां हुसैन जी शादी आहे मगर अजीब मंज़र आहे जो न मुंहिंजो महबूब बाबो मुस्तफ़ा करीम न मुंहिंजी जीजत अम्मा फातिमा ज़हरा मौजूद आहे हिकु बचड़ो मुंहिंजे आका जे मज़ार पुर अनवार जे मथां ज़ारो कतार रोई रहियो आहे हाल उनखे ॾींदो आहे जेको हाल हाल उन सां सदो आहे जेको हाल ॿुधंदो
फिक्र न कर रोना पंजा लुड़कड़ा को अल्लाह जे दरबार में तुझा लुड़क कबूल पइजिया खुदा तोखे बचड़ो दीदो जेको मां मुस्तफा जड़ो दो दिसंदो वन चांद लिठाई दो वन जा अल्लाह तोखे बचड़ो दीदो मां मुस्तफा करीम जड़ो दो अल्लाह तोखे न्याणी दीदो जेका मुझे बचड़ी फातिमा ज़हरा जड़ी ढूंढी तारीख जा किताब खोल इस जड़ सैयो गुलाम तो समथला मुझा दोस्त अजीज इमाम हसन सुने के तस्वीर के बनाइयो जवाब दो लगा नहीं दे में बड़ा जवाब दे तस्वीरों के बनाई दो तू न तो बुधाई मां तो बुधाया मां मुझे बात बुधाया तो लेकिन सबूत अल्लाह जो कुरान
जवान जी न्याणी हूर खे मेरे बापा को बनाया मगर हूर भी बिना मुड़ सजया बीबी मरियम भी बिना मुड़ सजया शादी कर का बाद में भी जिया पाक अम्मा बतूला ये रब कहके के कौन बनायो वा जने कयामत जो दिहाड़ो थी दो ऐलान थी दो फरिश्ता चौथा मुझे मालिक मिठड़ा बीबी आसिया गुजरी रही रब चौथो गुजरन दो अर्ज कदा मुझे मौला बीबी मरियम गुजरी रब चौथो गुजरन दो जेनी बल अम्मा बतूल जो आरोई दो फरिश्ता अर्ज कदा जिब्राइल अर्ज कदो या अल्लाह फातिमा बिन्त मुहम्मद गुजरी रही अल्लाह फरमाई दो अल्लाह फरमाए ऐ जिब्रील ऐलान करिया अहलल महशर कयामत में ऐलान थी तो काथे जवाब दे काला जवाब दे काथे ऐलान थी तो कयामत जेनी ऐलान थी तो नफ्सा नफ्सी जे आलम में ऐलान थी तो या अहलल महशर नकिसू उसको पाजा कंध के ठीक कयो जवाब आदम अलैहिस्सलाम हो या कौन हो जल्दी जल्दी जवाब दो प्यारो आदम अलैहिस्सलाम हो या कौन हो दोस्त जवन था तकड़ में लगायो तकड़ में लगाई तो तका एकड़ी पूरी कोण थी अजीजा ने मन थोड़ो पंजे कंप्यूटर के तैयार रखो आदम अलैहिस्सलाम हो या कौन हो जवाब दो इब्राहिम अलैहिस्सलाम हो या कौन हो जवाब दो ईसा अलैहिस्सलाम हो या कौन हो मूसा अलैहिस्सलाम हो या कौन हो तमाम अंबिया होगा हुक्म थी दो नकिसूसकम पदा कंद है टिकयो वबुद्दू वबसारकम पाजो अखियों पे बंद कयो हत्ता तमुर तुरीद फातिमा बिन्त मुहम्मद मुझे महबूब जी न्याणी फातिमा पुलिस रात ता गुजरी रहिया 70,000 हुर जो झुरवट गया 70,000 हुर पोया 70,000 खबे 70,000 सजे यानी कयामत में भी बतूल सुनी ते अल्लाह ये पुलिस रात ता गुजारी दो न शबीह बतूल जे कहे इमाम हुसैन सुने उन बच्चिया के घर में बेहार तक के खबर न पवे त मुझे अमर जो चहो कहवा आगे हला गाला गाला आगे दे हला इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदीने तैयबा का निकाह काले वाया जो मक्के शरीफ में कदा निकाह जो 8 जुलहज्जते घड़ी जुलहज्जते घड़ी जो घड़ी जुलहज्जते कुछ मंजर तो के बात में उठाई तो वना मन नौजवान तो के याद चल था कोन के याद कजा अजीजा ने मन मक्के पाक का बाद में चले 8 मंजिला उन 8 मंजिल जो नालो सरूद छानालो 8 मंजिल जो नालो सरूद नहीं मंजिल जो नालो हुसैनिया नहीं मंजिल जो नालो सुबाला नहीं मंजिल सुबाला जह जगह ते मुझे सोने इमाम हुसैन पाक के इमाम मुस्लिम जे शहादत जी खबर मिलिया इमाम मुस्लिम तो गादा कर बुधो करो उन जी शहादत बुधी कर थोड़ो करायो एक माण्हू तो करायो इमाम मुस्लिम जी शहादत बुधी कर इमाम मुस्लिम जे बचड़न जी शहादत बुधी कर करबला जे हिन मर के तो अग कूफे मुझे इमाम अली मकाम इमाम हुसैन के मोकिलियो जो इमाम मुस्लिम के मोकिलियो इमाम मुस्लिम के कदो वठियो जो मासूम पुत्र वठियो हिकड़े जो नालो मुहम्मद हिकड़े जो नालो इब्राहिम हिकड़े जी उम्र 6 साल हिकड़े जी उम्र 8 साल जेकरे बुधी के इहा बार तको मां इमाम मुस्लिम जो किसो विरास करे अगे तो वना जे बुधी गई त इमाम मुस्लिम जी शहादत बुधाई इमाम मुस्लिम जे बचन जी शहादत बुधाई तू फैसलो करे वठ मां उन का कहीं एक शहर पड़ी वठा त तो सुकून सा फैसलो करे वठी खुदा फैसलो कबूला जेकरे कबूला तो फैसलो करे वठ ई शहर को मां शहर तो बड़ा तो फैसलो करे वठ कसो कर बलवार निजो तबदी अज अखड़ में आप बहायो एदा सूर इज्जत क्यों सिरत सगी जन्नती नाने जो बचा
इमाम मुस्लिम जी शहादत ॿुधाया, उनजे बचन जी ॿुधाया, यस गौहर वाला जवाब। इमाम मुस्लिम जी शहादत ॿुधाया, दोस्त दोस्तों को ये ने जे लगा अंदर में रही गई ये ने जे लगा कि सोकर वाला को की गाड़ी न करो जो तो इंशाअल्लाह ये बेटा कमांगे इन स्थिति में ले आपको इमाम मुस्लिम मुझे इमाम अली मकाम इमाम मुस्लिम के जदे कूफे वारन जा खत पहुंचा इमाम मुस्लिम के कूफे ने रवाना कयो कमो पेश एक तारीख मुताबिक 20,000 कूफी ये तारीख मुताबिक 40,000 कूफिन इमाम मुस्लिम जे हथ ते बैत करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे वफ़ादारी जो सबूत ॾिनो इमाम मुस्लिम खतरो लिखियो पहले जो मुंहिंजे इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾे खतरो पहुतो एॾा इमाम हुसैन सुणो निकितो होॾा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यज़ीद पलीत खे ख़बर पई त कूफे जे अंदर इमाम मुस्लिम जे हथ ते 40,000 सुणे इमाम हुसैन जा दीवाना बैत करे चुका होॾा इमाम हुसैन सुणो भी मके पाक खां निकिरी चुको उन वक्त में जेको उबैदुल्लाह इब्न ज़ियाद नाले सख्त किस्म जो बेहया इंसान उनजे यज़ीद जे तबियत जे मुताबिक उनजी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सख्तीअ खे आॾो ॾिसंदे उनखे कूफे जो गवर्नर थो बनाए उनखे चवे थो जेकी चवंदे तो जी मिलकत लेकिन हर सूरत में इमाम मुस्लिम सुणे के शहीद करणो वो इब्ने ज़ियाद उबैदुल्लाह इब्ने ज़ियाद वॾो मक्कार इंसान चेहरे जे मथां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो लिबास ढके जीअं माण्हू न सुञाणनि उनखे ख़बर हुई त कूफे जा माण्हू इमाम हुसैन सुणे जा दीवाना बणिजी चुका कूफे जे ॿाहिरि जॾहिं ईंदो उनजे पोयां घोड़नि ऊठनि जूं कतारूं कूफे जे माण्हुनि ॾिठो त उन्हनि सम्झो चहिरो ढकियल इमाम हुसैन बाग अची रहियो उन्हनि जज़्बे जोश में नारा हणण शुरू कया इन मक्कार उबैदुल्लाह इब्ने ज़ियाद चहिरो ज़ाहिर कोन कयो आस्ते आस्ते अची करे उन गवर्नर वारी महलात में वेहण खां पोइ ऐलान करे ॾेखारे ऐलान करे चई त ख़बरदार हर सूरत में इमाम मुस्लिम खे गिरफ़्तार करे अचणो इमाम मुस्लिम सुणे खे वठी अचणो इमाम मुस्लिम सुणे जे हथ ते हज़ारे बैत करे चुका लेकिन इब्ने ज़ियाद जंहिं वक़्त में सख़्तीअ जो मुज़ाहिरो कयो उहे हज़ारे माण्हू बेवफ़ा थी विया अॼु बि ॿुधंदा त कूफी बेवफ़ा उन्हनि बेवफ़ाईअ जो मुज़ाहिरो कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम मुस्लिम सुणो जंहिं वक़्त में कूफे जे जामे मस्जिद में इमाम थी मग़रिब जी नमाज़ पढ़ाए रहियो हज़ारनि जे तादाद में जमायत लेकिन इमाम सुणे मुस्लिम नमाज़ पढ़ाए सलाम वरायो त पोइ ते ॾिसे त हिकिड़ो बि मौजूद कोन्हे अकेलो इमाम मुस्लिम बीठो हो कूफे जे शहर में हज़ारनि जी जमायत बेवफ़ा बणिजी वई जो त मुंहिंजा दोस्त यार सदाए सभु को जानी ज़ुबानी आहे आसानी कम पई त कल पई रत जी ज़रूरत पई त हक़ीक़त जी शइ साम्हूं अचे इमाम मुस्लिम सुणो उरवा बिन हानी बिन उरवा जे तरफ़ मुंहिंजे नबी पाक अलैहिस्सलाम जो दीवानो मस्तानो मुंहिंजे आका
अज़ीज़ान मन इब्न ज़ियाद जलाल में अची करे उन हादीअ जे मथां लठनि जा वार कंदो आहे लठियूं हणी हणी उन मुंहिंजे महबूब जे दीवाने खे उते जो उते शहीद करे छॾींदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं इहा ख़बर इमाम मुस्लिम खे पवंदी आहे इमाम मुस्लिम देर न कंदो आहे पंहिंजे 40 साथनि सां गॾिजी करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कसरे कूफा जे ॿाहिरों उन जे कसरे कूफा जे ॿाहिरों हमले करण जे लाइ ईंदो आहे। जंहिं वक़्त में इब्न ज़ियाद खे ख़बर पवंदी आहे इब्न ज़ियाद पंहिंजे फ़ौजनि खे हुकुम ॾींदो आहे तमामु सुणे इमाम मुस्लिम जे दोस्तनि खे कंहिंखे ज़ख़्मी कयो वेंदो आहे कंहिंखे शहीद कयो वेंदो आहे। इमाम मुस्लिम सुणे खे ज़ख़्मनि में चूर कयो वेंदो आहे। इमाम मुस्लिम सुणो उन ज़ख़्मनि जे हालत में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कूफे जे गलीअ में वेंदा आहिनि। अॻियां हिकु पुराणी मिलंदी आहे जॾहिं इमाम सुणे जो हाल ॾिसी चवंदी आहे ऐं परदेसी नौजवान ही हाल तुंहिंजो कंहिं कयो आहे। इमाम मुस्लिम पाणी घुरंदो आहे उहा औरत न रुॻी पाणी ॾींदी आहे पर पंहिंजे घर में इमाम मुस्लिम सुणे खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पनाह ॾींदी आहे। उन इब्न ज़ियाद जा जासूस रातो रात में मालूम करे वठंदा आहिनि इमाम मुस्लिम फलाणी औरत जे घर आहे सुबुह जो सवेल फौज मचे पहुचंदियूं आहिनि। इमाम मुस्लिम खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन औरत जे घर में ॾिसी करे ॿाहिरि आवाज़ ॾींदो आहे। इमाम मुस्लिम ॿाहिरि निकिरंदो आहे 40 यज़ीद लिखे इमाम मुस्लिम जहन्नम रसीद कंदो आहे। आख़िर में इमाम मुस्लिम ज़ख़्मनि में चूर थींदो आहे। इमाम मुस्लिम खे खणी करे इब्न ज़ियाद वटि आंदो वेंदो आहे। इब्न ज़ियाद इमाम मुस्लिम जे लाइ हुकुम कंदो आहे महलात जे मथे चाढ़े करे कूफे में ऐलान करायो वेंदो आहे अचो ॾिसो जेको इमाम हुसैन जी बैत करे छॾींदुसि। इमाम मुस्लिम खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन महलात जे मथां विहारे करे उते जलाद खे हुकुम ॾींदो आहे। उन महलात जे मथां इमाम मुस्लिम जी धड़ खां सिसी धार कई वेंदी आहे। धड़ महलात ते हूंदो आहे सिर मुबारक ज़मीन ते ईंदो आहे। कूफे में रोब ताब जमायो वेंदो आहे। इमाम मुस्लिम खे शहीद करण खां बाद में इमाम मुस्लिम जे ॿिनि बचड़नि जी तलाश कई वेंदी आहे। उन ॿिनि बचड़नि जो हाल ॿुधण खां पोइ तोखे यकीन थी वेंदो त हीउ सॼो मामिलो लतीफ़ सरकार जे शेर सां बिल्कुलु हक़ीक़त थो रखे त कसियो करबला जो आगे ॾिसो रोईनास एरिंद पगुड़ में ताज़ कसियो करबला इमाम मुस्लिम जा बचड़ा इमाम मुस्लिम जा बचड़ा गिरफ्तार थी करे इब्न ज़ियाद जे वक़्त में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हवाले थींदा आहिनि। इब्न ज़ियाद ऐलान कंदो आहे इन मासूमनि ॿिनि ॼणनि खे जेल जे हवाले कयो वञे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेल में रहंदड़ जेको जेल सुप्रीटेंडेंट मुंहिंजे मदीने वारे मीर जे बचड़नि जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दीवानो आहे उहो रात जे अंधेरे में मुंडी पंहिंजी उन ॿिनि बचड़नि खे ॾेई करे पंहिंजे सर नाले पुट जे हवाले कंदो आहे। चवंदो आहे कुदसिया नाले काफ़िलो जेको निकिरे हिन ॿिनि मासूम बचड़नि खे ओॾो मोकिले छॾिजां। ख़ुदा जे कुदरत ने निहारियो जॾहिं उन जो बचड़ो इन मासूमनि खे वठी वेंदो आहे काफ़िलो अॻे ई निकिरी वेंदो आहे। चवंदो आहे इहो काफ़िलो थो वञे अज़ीज़ान मन उहो नौजवान मोटंदो आहे मासूम 6 ऐं 8 साल जा बचड़ा न रस्ते जा वाक़ुफ़ न इलाइक़े जा वाक़ुफ़ भार नंढड़ो वॾे खे भाकुर पाईंदो आहे वॾो भाउ नंढे खे भाकुर पाईंदो आहे रस्ते जी ख़बर कान हूंदी आहे। उन फिराक नदीअ जे मथां हिकिड़ो वण ॾिसंदा आहिनि उन वण में सोराह हूंदो आहे ॿई भाइर उन में वेही रहंदा आहिनि। इन नियत सां त ॾींहुं थी वेंदो असां निकिरी वेंदासीं। जीअं जो ॾींहुं थींदो आहे त औरत पाणी भरण ईंदी आहे। जंहिं वक़्त में पाणी खणंदी आहे त पाणीअ में बचड़नि जूं तस्वीरूं नज़र ईंदियूं आहिनि। हैरत में पइजी चवंदी आहे हे तस्वीरूं किथां आहियो। निहारींदी आहे त मासूम बचड़ा वण में वेठा आहिनि। उन मासूम बचड़नि खे उहो खणंदी आहे मुंहिंजा दोस्त खणी वठी पंहिंजे घर में वेंदी आहे। उनजी मालिकाणी अल्लाह जी नेक
ताह करे उथंदो आहे ॿियो भाउ उनखे भाॻ पाईंदो आहे बिलाल जागी पवंदो आहे माउ खां पुछंदो आहे अम्मा मासूम ॿारनि जूं ताहूं काथे मां चवंदी आहे पाड़े में चवंदो पाड़े में न आहिनि पंहिंजे घर में कमरे जो दरो खोलींदो आहे इन मासूम शहज़ादनि खे ॾिसंदो आहे उन ॿिनि मासूम शहज़ादनि खे वठी करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इब्न ज़ियाद खे इत्तला ॾेई करे फ़िरात नदी जे किनारे वठी करे उन ॿिनि मासूमनि खे शहीद करे उन्हनि जा सिर खणी वञी 3000 दिरहम हासिल कंदो आहे। इमाम मुस्लिम जे ॿिनि बचनि खे ईअं शहीद कयो वियो। इहे हुया करबला जे काफ़िले जा करबला खां अॻे पहिरां शहीद। हेॾा इमाम अली मक़ाम ज़ुबाना जे मक़ाम ते को काथे को जवाब ॾियो। ये न हिकिड़ो किस्सो ॿुधो पियो सिरे काथे पहुता ज़ुबाना जे मक़ाम ते इमाम मुस्लिम जी ख़बर पई 4 नंबर ते फ़तने अक़बा 12 नंबर ते अशराफिया 12 नंबर जी जेका मंज़िल अशराफिया जबलनि जूं मंज़िलूं आहिनि जंहिं सभई खे मंज़िलूं ॿुधाए वञा 12 नंबर जी मंज़िल अशराफिया 13 नंबर जी कोहे ज़ू हसम 14 नंबर जी उज़ैद हिजानात मुंहिंजा दोस्त 15 नंबर जी कसरे बनी मक़ातिल उन जे अॻियां मारिया उन जे अॻियां सकिया उन जे अॻियां हाज़िरिया हाज़िरिया जे आॾो तफ़ जे आॾो तश्ते करबला मंज़िल यादि केरु कंदो केरु बि कोन कंदो मंज़िल यादि ये बोल में खे करियो आहिनि तव्हांखे पसंदि दोस्त किस्सो ॿुधणो आहे अज़ीज़ाने मंज़िल ज़ू हसम जे मक़ाम ते इमाम हुसैन सोने सां केरु मिलियो जो हुर मिलियो केरु मिलियो मंज़िल जो नालो छा आहे मंज़िल ज़ू हसम छा आहे मंज़िल ज़ू हसम जबल जे पहाड़नि जो नालो आहे उन पहाड़ीअ जे हिसे में मुंहिंजे इमाम अली मक़ाम जो रस्तो रोकण वारो केरु जो हुर केरु 1000 सिपाहियुनि जो वठी करे 1000 लश्कर वठी करे इमाम अली मक़ाम जो ज़ू हसम जे मक़ाम ते काफ़िले रोकण वारो हुर आयो आहे मुंहिंजे इमाम अली मक़ाम ॾे निहारे मुंहिंजे सोने इमाम अली मक़ाम खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेको पैगाम खणी आयो आहे ॾींदो आहे तवजह कर इमाम हुसैन छा थो फरमाए ऐं हुर इमाम हुसैन फरमायो ऐं हुर या सभई भले चयो उन्हनि खे इजाज़त आहे पर तुंहिंजे मुंहं मां इहा ॻाल्हि सुठी नथी तुंहिंजे मुंहं मां इहा ॻाल्हि सुठी नथी लॻे जो तूं चईं त ऐं इमाम हुसैन या यज़ीद जी बैत करे या जंग जे लाइ तयारु थी त हुर इमाम अली मक़ाम ते निहार शुरू कंदो आहे हुर जॾहिं इमाम अली मक़ाम ते निहारियो मुंहिंजे सुणे इमाम अली मक़ाम हुर खां पुछो त दे ख़बर निहारी थो त सोणे हुर चयो त हा सोना हिकु ॻाल्हि यादि अची रही आहे मुंहिंजे इमाम अली मक़ाम फरमायो असांखे ख़बर आहे तोखे कहिड़ी ॻाल्हि यादि अची रही आहे तोखे पंहिंजे माउ जी नसीहत यादि अची रही आहे जेॾीमहिल इमाम अली मक़ाम फरमायो तोखे पंहिंजे माउ जी नसीहत यादि अची रही आहे कदमनि ते किरी पवंदो आहे हा मुंहिंजा आका अम्मा जी नसीहत यादि अची रही आहे लेकिन उन नसीहत जी हक़ीक़त छा आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम अली मक़ाम पाण उन हुर खे उन जी हक़ीक़त ॿुधाइनि था हक़ीक़त छा आहे हुर तुंहिंजो नालो हुर कंहिं रखियो चवे थो मुंहिंजा सोना इहा त ख़बर नाहे मुंहिंजो नालो कंहिं रखियो आहे मगर मुंहिंजी अम्मा मूंखे वसियत कई हुई त तुंहिंजो वजूद पाणीअ जे हिकिड़े वटे जे एवज़ पियो आहे कॾहिं बि काफ़िले में ॾिसी त कंहिं पुञारे जो पाणी बंदि न कजां इमाम अली मक़ाम ते हारे फरमायो त पोइ तुंहिंजी असली हक़ीक़त सां मूंखे ॿुधाए हुर ॿुधाइण जे लाइ तयारु थियो पाण फरमायो तोखे जॾहिं तुंहिंजे माउ वसियत कई हुई उन खां तो पुछो न हुयो हा साईं पुछो हुयो जवाब कहिड़ो ॾिनो हा मुंहिंजा साईं मुंहिंजी जीजन अम्मा मूंखे फरमायो त हिकिड़े दफ़े हज़रत अली मुर्तज़ा
इल्मी नुकात जो मज़ो होंदो आहे पंहिंजो। तव्हां चयो ॿुधायो किसो, हाणे मज़ो अचे या न अचे ज़िम्मेवार तव्हां मूंखे किसो ॿुधाइणो। ठीकु आहे न? ॻाल्हाए ठीकु आहे। मां वरी तो यूं टर्न ॾेई इल्मी नुकात ॿुधण लाइ तयार आहियां, पर जेकर तव्हां किसो ॿुधण था चाहियो त ॿुधो। इमाम आदि मक़ाम जो बाबो हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा उन कुराड़ीअ पाणीअ जो प्यालो पेश करे अल्लाह जे क़ुरान जी आयत पढ़ी यमहुल्लाहु मा यशा व युस्बित व इंदहु उम्मुल किताब। कुरान जी आयत कह पढ़ी अलग-अलग कह पढ़ी ॿुधण वारो केरु आहे जो नातिक़ क़ुरान हलंदड़ क़ुरान घुमंदड़ क़ुरान। जेकर तुंहिंजे ज़हन में अचे त अली घुमंदड़ क़ुरान कीअं जे चवीं त इते बीही करे इहा ॻाल्हि तोखे खोले ॿुधायां, जे चवीं त इहा ॻाल्हि तोखे खोले ॿुधायां त अली नातिक़ क़ुरान कीअं, अली घुमंदड़ क़ुरान कीअं ॿुधाई ई आहे। किसो ते क़ुरान छा कयां ॿुधायां। अज़ीज़ा ने जेॾी महिल अली मुर्तज़ा शेर ख़ुदा तवज्जह कजा काबतुल्लाह शरीफ जो उनजी अम्मा तवाफ़ करे रही आहे। छा करे रही आहे? तवाफ़ करे रही आहे। तवाफ़ कहिड़ी नियत सां करे रही आहे त बचड़े अचण में कुझु टाइम आहे, तवाफ़ करे अचां वरी टाइम मिले अलाए न मिले, उनखे कहिड़ी ख़बर त तवाफ़ जा चकर ई पूरा कोन थिया। सुने हैदर करार नारो हयो त मां अचां थो, मां अचां थो। हालत नाज़ुका माण्हू मौजूद घर ताईं पहुचण जेतिरी हिम्मत नाहे। ज़रा गौर कजां, हिकु ॻाल्हि ॿुधाई थो, शायदि तो ज़िंदगीअ में न ॿुधी हुजे। जेको काबतुल्लाह शरीफ ठहियल आहे, छा ठहियल आहे? वरी ॻाल्हि छा ठहियल आहे? इहा ख़बर अथई त काबतुल्लाह शरीफ में जेके पत्थर जो ठहियल आहे, छा जो ठहियल आहे? ॻाल्हि छा जो ठहियल आहे? कुझु ॻाल्हियूं काइदे माण्हू ॻोठा वारा ॿुध फ़क़ीर जी वातो घणनि जबलनि जा पत्थर लॻल आहिनि काबे में, कोई हिकु ॿुधाए घणनि जबलनि जा पत्थर लॻल आहिनि। जो पंजनि जबलनि जा घणनि जबलनि जा पंजनि जबलनि जा पत्थर लॻल आहिनि काबतुल्लाह शरीफ में। उहे पंज जबल कहिड़ा? अॼु नाला बि ॿुधी छॾ। हिकिड़ो जबल कोहे सीना, हिकिड़ो जबल पंज नाला झट यादि कजा। हिकिड़ो जबल कोहे सीना, ॿियो जबल कोहे तूर, टियों जबल ग़ारे हिरा, चौथों जबल अबू कुबैस, पंजों जबल कोहे लुबनान। इन्हनि पंजनि जबलनि जे पत्थरनि सां काबतुल्लाह जी तमीर थी आहे। घणनि जबलनि जे पत्थरनि सां? इन पंजनि जबलनि जे पत्थरनि सां काबतुल्लाह जी तमीर थी आहे। जॾहिं काबतुल्लाह तमीर कयो वियो उन वक़्तु सीमेंट हुयो या कोन हो? चओ कोन हुयो? सीमेंट कोन हो, मिटीअ सां तारो सारी छा सां थी आहे? छा सां थी आहे? मिटीअ सां ओसारी थी आहे। जबलनि पंजनि जा पत्थर आहिनि, ओसारी मिटीअ सां थी आहे। ओसारी करण वारो बि नबी आहे, सपोर्ट करण वारो बि नबी आहे। हिकिड़ो खलील आहे, हिकिड़ो ज़बीह आहे। तफ़सील में नथो वञां। काबो ठही तयार थियो, शेर ख़ुदा जे अचण जी महल आहे। उहो पंजनि जबलनि सां, पंजनि जबलनि जे पत्थरनि सां ठहियल काबो, जंहिंजी ओसारी मिटीअ सां थियल आहे। मिटीअ खे छा चइबो आहे? अरबी में छा चइबो आहे? ॾाढा ॻाल्हि सच थो वञे। हिकिड़े माण्हू तो ॻाल्हाए सभु ख़ामोश, ॾाढा ग़लति ॻाल्हि आहे। तुराब
छोटी गली शरीयत जो मसलो आ गली सोढ़िया छाचो गली अलग अलग गली सोढ़िया हिकड़े माण्हू जे लंघ जी जाया हिकड़े माण्हू जे लंघ जी जाया ओॾो पुटु अचे थो हेॾो पीउ अचे थो जेॾी महिल गलीअ मां क्रॉस थो थिए त लंघो हिकड़े खे करिणो आहे शरीयत छा थी चवे पुटु वेही पीउ खे जॻह ॾे या पीउ वेही पुट खे जॻह ॾे जवाब समझो कुछ सिखो पीउ अचण थो चाहे पुटु वञण थो चाहे गली सोढ़ी आ जॻह हिकड़े माण्हूअ जी आ शरीयत छा थी चवे हेॾो जवान ॿुधायो त शरीयत इजाज़त थी ॾे त पुटु वेही रहे पुटु जॻह ॾे त पीउ पुटु जॻह ॾे त पीउ वरी थो चवां पुटु जॻह ॾे त पीउ अंदरि अचे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ काबतुल्लाह जूं दीवारूं तुराब सां ठहियल आहिनि जॾहिं तुराब ॾिठो त अबू तुराब अची रहियो आहे पंहिंजे पाण खे चीरे चई तूं अबोबत जो बचो हली आ अबू तुराब जो लक़ब मुंहिंजे मुस्तफ़ा ॾिनो ॻाल्हा मुंहिंजे मुस्तफ़ा ॾिनो लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा जो ॾियण वारो लक़ब बाद में आ काबे खे अॻे ख़बर आहे त अबू तुराब अची रहियो आहे अञा मां तोखां वरी ॿियो सवाल कयां त घणनि जबलनि जा पत्थर जो पंजनि जा भला पत्थर केॾी महिल टुटी जॻह ॾींदो आहे क़ुरान खां पुछो या तूं ॿुधाईंदे जल्दी ॿुधाए क़ुरान खां पुछो या तूं ॿुधाईंदे अल्लाह जे क़ुरान खां पुछ छो त मूं तोसां वाइदो कयो तोखे ॿुधाइण थो चाहियां त अली नात ते क़ुरान कीअं अल्लाह ताला जे बालड़ा जवाब ॾे जेॾी महिल अली जी विलादत थी आहे हाणे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अजीब मंज़र आहे अमर जे वजूद में अंदरि काबो जॻह ॾेई रहियो आहे पत्थर टुटी था पवनि पत्थर पंहिंजी जॻह छॾे था ॾियनि पत्थर रेज़ा रेज़ा थियनि जीअं बि थियनि था शेर ख़ुदा खे जॻह थी मिले शेर ख़ुदा ज़ाहिर में न आहे ज़ाहिर में फातिमा बिन्त असद आहे शेर ख़ुदा अमर जे पेट में आहे लेकिन रब जो क़ुरान थो चवे लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह जबल रेज़ा रेज़ा थी वेंदा आहिनि जबल मुंहिंजा दोस्त परे थी वेंदा आहिनि लेकिन थींदा कॾहिं रब चयो अगरि मां क़ुरान नाज़िल कयां जॾहिं क़ुरान जो नुज़ूल थींदो आहे जबल जाइ ॾेई छॾींदो आहे अॼु क़ुरान त न अली वञी रहियो आहे जबल जाइ ॾेई रहियो आहे ॿी क़ुरान करीम जी आयत पढ़ा फलम्मा तजल्ला रब्बुहु लिलजबल जअलहु दक्कन वख़र्र मूसा सइक़ा अल्लाह जे क़ुरान खे खोल जबल जॻहूं ॾेई छॾींदा आहिनि जबल ख़ाक थी वेंदा आहिनि या अल्लाह जे नूर जे तजलीअ जो नुज़ूल थींदो आहे या अल्लाह जे क़ुरान जो नुज़ूल थींदो आहे सूरत त अलीअ जी आहे हक़ीक़त में छा आहे फैसलो करे था ख़बर ई न पवंदी न इन राज़ खे को राज़ थो ॼाणे अली छा आहे फातिमा छा आहे हसन छा आहे हुसैन छा आहे मुंहिंजो मुस्तफ़ा छा आहे अज़ीज़ा ने मन इहो एॾो वॾो राज़ आहे जंहिंखे खोलण जे लाइ अलाए केतिरो टाइम खपे लेकिन मां मोटी अचां तोखे ॿुधायो मुनाफ़िक़ क़ुरान अली यानी अली वींदो आहे ते तजल्ली जी सूरत में चङी तरह अलीअ खे अल्लाह जी ज़ात अता फरमाई आहे लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोटी उन जॻह ते हलां जॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम हुसैन सुणे खे हुर्र पंहिंजी हक़ीक़त ॿुधाई त अम्मा मूंखे ॿुधायो हो त शेर ख़ुदा तरह ते आयो हो पोइ मूं अल्लाह जे क़ुरान जी आयत पढ़ी जंहिंजी माना छा हुई यमहुल्लाहु मा यशा
अल्लाह के कुरान जी आयत तिलावत कई शेर खुदा अल्लाह के दरबार में हथड़ा कया मौला इन कुरान के टुटड़ अता फरमा या अल्लाह इन कुरान के गाला गाला या अल्लाह इन कुरान के दुआ फरमाए दुआ तो फरमाए पर दुआ की यकीन इस दुआ फरमाए उन कुरान के चयो अल्लाह ताला तो के टुटड़ो दीदो पर नालो रख जा सको नालो छा रख जा वरी जवाब छा रख जा हुर जी माना चाहे आजाद क्या लगा आजाद अन्या अमर जे वजूद में कोन आयो अली के केर बुधाए रहियो आहे जवाब दे मुसलमान सब में कोन है तो के मां पाणी तो बता के अजीजा ने अली अल मुर्तजा जो दे इल्म अच्छे के वजन थोड़ा हेठ को कहना पड़ो अली अल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जे साथ जे वक्त में उन औरत के लिए फरमायो औरत अर्ज के मुझे सही मुझे बचड़े जो नालो नस्यो था वजो मुझे बचड़े लाका वसीयत भी बुधायो पाण फरमायो हा जदे बचड़ो तुझो जवान थे उन बचड़े के हकीकत बुधाए जा उन बचड़े के जेजा बचड़ा अगर रास्ते में कोई भी पुण्यारो मुसाफिर नजर अचे कदे भी उन जो पानी बंद न कजा जदे बच्चो तो का पूछे त अम्मा छा जे करे उनके जवाब दिजा बच्चा इन जे करे जो तू पानी जे प्याले जे ए बस मुखे रब अता फरमायो होए जय वक्त में हुर इमाम अली मकाम जे सामो पांजे बाजी वा सही हकीकत आदो आदि इमाम अली मकाम मुर्गी फरमायो तू अन करीब असा जो चढ़ वारो तू संजी भयत कणा अजीजा ने मन अरे लाइट वाले को बुधायो तो सारा याद रखी गया लाइट वाले को बुधायो तो सारा याद रखी गया गाल बता लो इंशाअल्लाह सफर करते फजर घर पढ़ेंगे इंशाअल्लाह ताला दोस्तों इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जदे उना मंजिल अशराफिया केडी मंजिल शराफिया ने बता इंतहाई अल्लाह ने बिछड़ी बिछड़ी नदियों आडो बिछड़ो पानी इमाम अली मकाम तो पानी भरी था जदे अगते मंजिल सु हसन ते को जा दोस्त अजीज हुर पहुंचे तो उन के पानी जी पुण्य कटला इमाम अली मकाम उन जे साथ पांजा पानी उन के दिना हन जे वक्त में इमाम अली मकाम उन हुर के ये फरमायो त कम से कम तू त ये नचो त हुर जे अंदर में पांजे मां जी नसीहत करण शुरू कयो पांजे मां जो ख्याल पांजे मां जो सोचो अगे जदी वाला वादी आई रात जो टाइम थियो त हुर मोटी इमाम अली मकाम जे कदमन में अर्ज तो करे ओ मुझा साईं रात जो अंधेरो आ यजीद जा इरादा इब्ने जियाद जा इरादा खतरनाक सोने तमा रात जी ऊंदाई में मोटी वजो मां आई अगते मोटी दुसे इमाम अली मकाम बरकत हन लेकिन मुझा दोस्त अजीज ये नथा चवन ता सा तो जी अकार नथा वजो जो तारीख के रकम करो इमाम अली मकाम फरमाई था त ठीक आ रात जो बंद करता सुबह जो सागी जगह में बिठा पाण फरमाई असा के खबर आ ये मंजिल केड़िया फिर आखिर मुझा दोस्त वहा मंजिल थी जे जड़े इमाम अली मकाम मैदान करबला में पहुंचा महरम शरीफ की मकारी काथे पहुंचा गाला गाला काथे पहुंचा जो करबला पानी करे का बंद थियो 7 तारीख का पानी करे का बंद थियो 7 का बंद 8 का बंद 7 तारीख ते पानी बंद 8 तारीख ते पानी बंद अज 8 मुहर्रम जी रात 9 ते पानी बंद 10 ते पानी बंद लेकिन मुसलमान गौर कर इमाम अली मकाम जे काफिले दे निहार तमाम काफिले दे जने निहारी दे तारीख दे गौर कदे पानी जो जिक्र बार बार थी दुआ मगर पानी जो जिक्र किथे भी मौजूद
भरदवा मुझो हुसैन फकीर नाहे बादशाह मानी फकीर भरदवा पानी मुसाफिर भरदवा इमाम यानी मकाम जा साथी उन जो तमाम मुशाहिदो कदे त पानी जो बार-बार जिक्र थी दुआ तह मुहर्रम जी रात थी दिया मुझा दोस्त अजीज अणो तह मुहर्रम जी रात महफिल थियणिया मां भी तह मुहर्रम अज बड़ा काल ठहे न जो तह मुहर्रम जी रात ते महफिल थियणिया इंशाअल्लाह ताला आपने सुहेब साहिब दफे पक्को वायदो कयो त इंशाअल्लाह ताला 24 मुहर्रम जी रात इंशाअल्लाह ताला तुझे बेमो गोठ में जेको वरी प्रोग्राम उन प्रोग्राम ते इंशाअल्लाह ताला करबला जे मैदान का अगते शुरू कंदासीं इंशाअल्लाह ताला तमाम काफिलो खड़ी करे यजीद के दरबार में पहुंचाए यजीद के दरबार में वरी वापस काफिलो खड़ी मदीने पहुंचाईंदासीं अन्या जे वक्त हुंदो त जेके इमाम हुसैन जे काफिले जा कातिल हुआ उन्हनि जो अंजाम अल्लाह कहिड़ो कयो इंशाअल्लाह ताला अगर खुदा कयो त उहो भी तोखे ॿुधाईंदासीं बस हिन शहर सां गॾु छो त वक्त मुंहिंजो ॾिसां थो त तमामु हुजे अजीज दोस्तो टाइम के आगो रखने करे घड़ी मूंखे मजबूर करे चवे थी त हाणे अॻिते वधण जी तोखे काई गुंजाइश कान्हे का बस हिकिड़ो कसीदो पढ़ी मां इते जो ते आयत जो ॿियो हिसो बि तिलावत करण ते कोन थो पहुचां छो त टाइम तमामु काफ़ी थी वियो ऐं इहो कसीदो ज़रूर थो पढ़ां इंशाअल्लाह ताला ॾह जे रात असांजो तमामु बहितरीन जेके त आलिम नेक फकीर सालिह तबीयत सही अल्लामा मौलाना मोहम्मद आलम जत साहब इंशाअल्लाह जी हर साल ईंदा आहिनि इन साल बि तव्हांजे दिलनि खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे इमाम आली मक़ाम जे फ्यूज़ो बरक़ात सां तव्हांजे दिलनि खे रोशन करे मुनवर कंदा ऐं सजण साईं फकीर इजाज़त वठण खां पहिरीं बस हिकिड़ो ई शहर चई ऐं पंहिंजी जॻह छॾींदो कहिड़ो शहर चवां जॾहिं कोन ज़मीन ते पियो अली असगर जे सीने जो जॾहिं कोन ज़मीन ते पियो अली असगर सीने जो कई धरती तो मेहमान मदीने जो कई धरती तो मेहमान मदीने जो जॾहिं कोन ज़मीन
जॾहिं खून ज़मीन ते पियो अली असगर जे सीने जो कई धरतीअ तां पुठो मेहमान मदीने जो कीअं हज में हुसैन खयो मासूम जे मैयत खे कीअं हज में हुसैन खयो मासूम जे मैयत खे जॾहिं खून ज़मीन ते पियो अली असगर जे सीने जो कई धरतीअ तां पुठो